शिकारपुर में सच्चाई न्यूज़ के नुमाइंदे राशिद कुरैशी की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त शिकारपुर लगे हमायूं शरीफ की रहवासी 2 निंगरियुनि 13 साल बेनज़ीर 4 साल समीना उठो के मुबैना अगवा खिलाफ़ संदसि पीउ अलर उठो पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी भुकेजा बिरादरी के अगवाकारनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ अला ॾिनूं उठो संदसि घरवारी ऐं धीअ साफ़ नाॾो दाईंदे चयो त असां हमायूं शरीफ में झूपड़नि में रहंदा आहियूं ऐं इंतिहाई ग़रीब आहियूं। अली बर वाह मथां वेठल ॻोठ निबायो जे रहवासी जवाबदार इल्ताफ़ बुकेजो, सलीम बुकेजो ऐं नवाब बुकेजो असांजे 13 साल निंगरी बेनज़ीर के अगवा कयो हुयो। असां मुगवी धी जी ॻोल्हा लाइ अगवाकारनि जे ॻोठ पहुतासीं त अगवाकार जवाबदारनि खेनि सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो ऐं हिकु ॿी निंगरी 4 वरनि जी समीना उठो के भी अगवा करण बैदि तशद्दुद कयो, जॾहिं त 3 न्याणी गाड़ीअ के ज़ख़्मी कयो जंहिंजे कंडे जी हड्डी भी भॼी पई आहे। हिननि चयो त असां मुसलसल अगवाकारनि खिलाफ़ एहतजाज कयूं था पर को भी दाद फरियाद ॿुधण वारो कोन्हे। एहतजाज कंदड़ मुतासिरनि पुलिस के आला अख़्तियारनि समेत ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त संदन मुगवी 2 निंगरियुनि के बाज़ियाब करायो वञे ऐं जवाबदारनि मथां केस दाख़िल करे कानून मुताबिक़ सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।